नाजरीन ठट्टो मां वासा खबर शेयर कंदालू रिपोर्ट कर रहा है रज़ाक खास के लिए। ठट्टे ज़िले में लाश मिलण जो सिलसिलो रुकजी न सघियो। KDA मां एक नौजवान जो लाश हथ आलमी इंसानी हुकूक की तंजीम इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट ज़िले ठट्टे के चेयरमैन सैयद एजाज़ हुसैन शाह लाश मिलण वारनि वाक़िअनि ते ॻणती जो इज़हार कंदे चयो त अमन जे ज़िले ठट्टे में काफ़ी अरसे खां मिलंदड़ लाशुनि जी शफ़ाफ़ जांच लाइ GIT जोड़ी वञे ऐं ज़िले में फ़र्ज़शनास पुलिस ऑफिसर मुक़ररु करे मिलंदड़ लाशुनि जी शफ़ाफ़ जांच करे वारसनि खे इंसाफ़ मिलणु घुरिजे। पंहिंजे जारी कयल बयान में सैयद एजाज़ हुसैन शाह वधीक चयो त ज़िले में लाश मिलण जा पियल आयल वाक़िआ इंतिहाई अफ़सोसनाक, शर्मनाक ऐं लाचार मुआशरे लाइ हिकु वॾो लम्हाए फ़िक्रिया आहिनि। उन खां अॻु बि अहिड़ा वाक़िआ सोशल मीडिया ते वायरल थींदा रहिया आहिनि जेको इंसानी हक़नि जी संगीन भनकणी आहे। असां इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट जे तरफ़ां उन्हनि वाक़िअनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं हुकूमत सिंध कानून लागू कंदड़ इदारनि ऐं ज़िले इंतिज़ामिया खां पुरज़ोर मुतालबो करियूं था त फ़ौरी तौर ते उन्हनि वाक़िअनि में मुलविस माण्हुनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाए वञे त जीअं मुस्तक़बिल में अहिड़ा वाक़िआ पेश न अची सघनि।